तव्हांखे अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। गुलाची मां PS 72 ते GDA अॻवान डॉक्टर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा जा नामज़दगी कागज़ रद्द कया विया आहिनि। अहम ख़बर आहे अवां सां शेयर कयूं पिया। पीपल्स पार्टी अॻवान रसूल बख़्श चांडियो जी अॻवान ख़िलाफ़ एतराज़ वारिया विया हुआ। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। ज़ुल्फ़कार मिर्ज़ा बैंक जो करोड़े रुपयनि जो कर्ज़ी आहे। तव्हांखे अपडेट कयूं पिया। कागज़नि जी छंड-छाण खां पोइ ज़ुल्फ़कार मिर्ज़ा जा फॉर्म रद्द कया विया आहिनि। गुलाची मां तव्हांखे अपडेट कयूं पिया। PS 72 ते GDA अॻवान डॉक्टर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा जा नामज़दगी कागज़ रद्द कया विया आहिनि। पीपल्स पार्टी अॻवान रसूल बख़्श चांडियो GDA अॻवान ख़िलाफ़ एतराज़ वारिया हुआ। ज़ुल्फ़कार मिर्ज़ा बैंक जो करोड़े रुपयनि जो कर्ज़ी आहे। कागज़नि जी छंड-छाण खां पोइ ज़ुल्फ़कार मिर्ज़ा जा फॉर्म रद्द कया विया आहिनि। तव्हांखे अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। गुलाची मां PS 72 ते GDA अॻवान डॉक्टर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा जा नामज़दगी कागज़ रद्द कया विया आहिनि।